रब जो कुरान फरमाए बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वनुनज़्ज़िलु मिनल कुरान मा हुवा शिफ़ाउ व रहमतुल लिल मुमिनीन। बुलंद आवाज़ तवज्जो तक जाए अदीदो जिक्र सफात भी कुरान में आ तो इज्जत भी कुरान में आ। तवज्जो तक जाए अन्यामा अमा के वाक़ो समझाया मुझे पैगंबर जो सहाबिया हजरत अब्दुल्ला ज़ुल्बजादैन बे पासे दो अमीर उमरा हजरत अब्दुल्ला ज़ुल्बजादैन नौ मुसलमान चुआ ताज़ो ताज़ो मुझे मोहम्मद जो कलमो पढ़ियो आ मस्जिद अंदर बैठान एक पासे दो अमीर उमरा बे पासे दो हजरत अब्दुल्ला ज़ुल्बजादैन कुरान जी तिलावत कंदो पियो आ। अमीर उमर कुरान जो ॼाणू आ कुरान जो माहिर आ। तवज्जो तक जाए हजरत अब्दुल्ला शौक़ में जज्बे में ॾाढा कुरान जी तिलावत कंदो पियो आ। अमीर उमर उथी आयो अब्दुल्ला सिलो कुरान जी तिलावत कर तुंहिंजो आवाज़ मांखे मुतासिर कंदो पियो आ वॾो आवाज़ कढंदो पियो आ। इमामुल अंबिया अहसनुल अंबिया अकरमुल अंबिया अजमलुल अंबिया मोहम्मद रबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उमर जी मुंहिंजा दिलबर अब्दुल्ला के कुरान पढ़ण खां रोकींदो पियो आहे। आका मां कुरान पढ़ण खां कोन पियो रोकियां आका मां कुरान पढ़ण खां कोन पियो रोकियां मां अब्दुल्ला के चवंदो पियो आहे सिलो कुरान जी तिलावत कर। हुज़ूर फरमायो उमर तोखे कुरान ते उबूर आहे तूं कुरान जो माहिर आहे। अब्दुल्ला नओ कलमो पढ़ियो आहे समझी करे कुरान पढ़ंदो पियो आहे। अब्दुल्ला कुरान पढ़ंदो पियो आहे रब जा मलाइका अब्दुल्ला जे कामयाबी जे लाइ दुआऊं घुरंदा पिया।